प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। तीफ़ाम, यसु खटी वियो। चुड़ैलनि जो डॉक्टर नई ज़िंदगी शुरू करे थो। आचर जी शाम तीफ़ाम ॿाहिरि वेठी हुई ऐं सिज खे ॾिसी रही हुई त कीअं इहो हेठी जी जबलनि जे पोयां हलियो हो। हू तमाम ख़ामोश हुई छो त हू हींअर ई ख़ुदा जी धी थी हुई। हुन जो पीउ चुड़ैलनि जो डॉक्टर ऑस्टल हुन जी बाइबल वठी वञी फाड़े छॾी हुई, पर हू कॾहिं बि यसु खे न वठी सघियो छाकाणि त हू हुन जे दिल में हो। तीफ़ाम खे पंहिंजे पीउ ते कावड़ न हुई जेको आंगण में वेठो पाण खे गरम रखण लाइ भात तापी रहियो हो। इहे हूंदे बि हू हुन खे प्यार कंदी हुई। छा हुन खे सभ खां ताज़ी ख़बर जे बारे में ख़बर हुई? बाबा, विक्टर हर आचर असांजे ॻोठ में कलाम ॿुधाइण लाइ अचे थो। उन लाइ बहितर आहे त हू ईअं न करे। ऑस्टल पंहिंजे पाण सां ई बुड़बुड़ाए करे ॻाल्हाईंदो रहियो, पर उन हिन ॻाल्हि जी ख़बर न पवण ॾिनी त हू अॼु सुबुह जो चर्च जे पोयां खां जांच करे ॿुधी आयो हो। हू लगातार विक्टर जे लफ़्ज़नि जे बारे में सोचींदो रहियो। यसु मुंहिंजी ज़िंदगी बदिलाए छॾी। मूंखे बदरुअनि खां डपु लॻंदो हो ऐं आउं उन्हनि जी ख़िदमत बि कंदो हुयुसि, पर जॾहिं मूं ख़ुदा जे प्यार जी बाबति ॿुधो त मूं यकीन कयो। हाणे मां ख़ुशि आहियां ऐं हाणे यसु हमेशा मूं सां गॾु रहे थो। हाणे मां कॾहिं अकेलो नथो थी सघां। ऑस्टल हिकु नंढे घर में वियो जेको हुन बदरुअनि जे लाइ ठाहियो हो। ए बदरूओ, पंहिंजी ताक़त मूंखे ॾेखारियो। हिन चर्च ते बाहि अचे ऐं हिन खे साड़े छॾियो। छा मूंखे तव्हांजी मदद करणी पवंदी? आधी राति जो ऑस्टल भरंदड़ काठ जो टुकड़ो वठी चर्च ॾांहुं वियो। हू खिलियो ऐं बाहि खे गाह वारी छत ॾांहुं मथे कयो। अचानक हिकु हथु हुन जे हथ खे पोइते छिकियो। चुड़ैलनि जो डॉक्टर किरी पियो। विक्टर, तूं किथां अची वियो आहीं? यसु मूंखे मोकिलियो आहे त मां तोसां ॻाल्हाए सघां। हू तोसां प्यार करे थो। छा इहो अंजाम मूंसां प्यार कंदो? मूं बदरुअनि जी ख़िदमत कई आहे। मूं कूड़ ॻाल्हायो आहे। मां तोखे मारण जो इरादो कयो ऐं मां चर्च खे साड़ण वारो हुअसि ऐं वधीक मां तीफ़ाम जी बाइबल बि साड़े छॾी। छा हू अंजाम मूंसां प्यार कंदो? तुंहिंजे हर हिकु गुनाह लाइ हुन सलीब ते पंहिंजी जान ॾेई छॾी। हू तोखे माफ़ कंदो। मूं जेके कुझु कयो उन लाइ आउं शर्मिंदो आहियां। मूंखे सकून खपे ऐं हाणे मां ख़ुदा जो पुटु थियण थो चाहियां। चुड़ैलनि जो डॉक्टर संजीदा हो। हुन पंहिंजे जादूगरी जो समूरो सामान साड़े छॾियो ऐं हिकु नई ज़िंदगी शुरू कई। जे बि हुन जो रोशन चेहरो ॾिठो हो ख़ुशि थियो, पर सभ खां वधीक ख़ुशी जंहिंखे थी इहा तीफ़ाम हुई। यसु खटी वियो। हेठी में बि ऐं असां सां बि हू हर कंहिंखे क़बूल करे थो जेको बि हुन जे वेझो अचे थो ऐं जेके बि ख़ुदा जा पुट ऐं धीअरूं बणजण चाहिनि था। बाइबल ही चवे थी, पर जिन बि खेसि क़बूल कयो यानी मथस ईमान आंदो, तिन खे इहो हक़ ॾिनई त हू ख़ुदा जा ॿार थियनि। यूहन्ना 1:12 आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।